अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, मां अरशद अली ऐं तव्हां मुंहिंजो चैनल यूट्यूब लुबाबा लर्निंग होम ॾिसी रहिया आहियो। सो अॼु असां वटि बोर्ड ते ट्रिकी मैथ क्वेश्चन्स आहिनि जेके स्टूडेंट्स काफ़ी इन्हनि सवालनि में जेको आहे त भुलंदा आहिनि। सो अचो था अॼु असां कालनि जे मुतलिक़ पढ़ंदासीं ऐं सवाल जे अंदरि असांखे कालन मिले त असां उनखे छा में चेंज कयूं ऐं कीअं सोल्व कयूं हिन वीडियो में असां सिखंदासीं। सभ खां पहिरीं मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हीअ जेका कालन तव्हांखे नज़र अची रहियो आहे सो हीअ बेसिकली ॿिनि शयुनि लाइ इस्तेमालु कयो वेंदो आहे। नंबर 1 हीअ रेशो लाइ बि इस्तेमालु थींदो आहे। नंबर 2 डिवाइड लाइ बि इस्तेमालु थींदो आहे। सो जॾहिं बि हिन टाइप जा तव्हांखे सवाल मिलनि जंहिंमें जोड़ कट ज़रब हुजे, इन टाइप जा कैलकुलेशन्स तव्हांखे मिलनि त तव्हां जेको आहे हिन कॉलन खे हटाए करे इन जी जॻह ते तव्हां वंड इस्तेमालु करे सघो था पिया। सो ईअं ई असां हीअ जेको आहे दर्जो सोल्व कयूं था पिया। सभ खां पहिरियां 30 रखंदासीं, उन खां बाद में कालन खे जेको आहे वंड में चेंज कंदासीं, उन खां बाद में +6। हाणे असां हिन कालन खे जेको आहे वंड में चेंज करे कयोसीं। सो हाणे बाड मास वारो रूल इख्तियार कंदासीं, जेको बाड मास में आमतौर ते असां पहिरियां जेको आहे ब्रैकेट छॾाईंदा आहियूं, पोइ हाफ, पोइ अहिड़े हिसाब सां। सो हिते बि असां सभ खां पहिरियां हिते वंड छॾाईंदासीं। सो हाणे वंड कंदासीं 3 खे 3 सां जवाबु ईंदो 10, उन खां बाद में हेॾां प्लस हेॾां 6। सो जोड़ कंदासीं, जवाबु ईंदो 16। सो ईअं ई असां वटि क्वेश्चन नंबर ॿियों बि आहे। सो 12 कालन 4 × 3 = वाट। हाणे जीअं तव्हांखे ॿुधायो मां त पहिरियां असां 12 रखंदासीं, उन खां बाद में हिन कालन खे जेको आहे वंड में चेंज कंदासीं। सो असां वंड कंदासीं, 4 खे 12 सां वंड कंदासीं, जवाबु ईंदो 3, उन खां बाद में बचो मल्टीप्लाई हेॾां 3। सो 3 × 3 कंदासीं, जवाबु ईंदो 9। सो आई होप हीअ वीडियो तव्हांखे सम्झ में अची चुको हूंदो। वधीक अहिड़नि वीडियोज़ खे ॾिसण जे लाइ मुंहिंजे चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कजो ताकी हर नई ईंदड़ वीडियोज़ अव्हां ताईं पहुची सघे। अल्लाह हाफ़िज़।